वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे अवांखे ॿुधायूं त सकरन में सिविल सोसाइटी पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। इन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम कादिर चांडियो। जी गुलाम कादिर, सकरण शहर की अज़ीम कॉलोनी के रहवासियों पारां मुतालबनि जी मञता लाइ अॼु नाए ॾींहुं टाउन कमेटी जे मेन गेट आॾो एहतजाजी इलामती बुख हड़ताल ते वेठा आहिनि, जिथे हिननि जो चवणु आहे त अॼु असांखे नाओ ॾींहुं आहे त टाउन कमेटी इंतज़ामिया असांजे हिन एहतजाज जो कंहिं क़िस्म जो कोई तहरीक नथी वठे। अचो त असां हिन एहतजाजी कैंप ते हिन माण्हुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हांखे ख़बरदार था कयूं त असांजा मसइला हल कयो। अॼु नओं ॾींहुं आहे त 50 सेंटीग्रेड ते असां हिते गर्मी में वेठा आहियूं। छा असां जेको इंसान न आहियूं? असां में कारोबारी माण्हू बि आहिनि, असां में डॉक्टर बि आहिनि, असांजा वकील दोस्त बि आहिनि। अलाह सुभाणे परी जेको आहे तहरीक जो ॿियो रुख शुरू थींदो, जंहिंमें असां रैली कढंदासूं ऐं बाईपास खे बंदि कंदासूं। गंदे पानी जो जेको निकाल जो आहे अॼु 9 ॾींहं आहे दोस्त जेके धरणो खयों वेठा आहिनि, त ज़ाहिर आहे सभु मज़दूर तबिको आहे। को हिते अज़ीम कॉलोनी में को वॾेरो तबिको कोन्हे, को शाहूकार तबिको कोन्हे, मज़दूर आहिनि जेको 500 आणीनि 500 चाढ़ीनि, जेको अॼु 9 ॾींहं हू पंहिंजो मज़दूरियूं छॾे पंहिंजूं रोज़गारियूं छॾे अॼु 9 ॾींहं जेको धरणे में वेठा आहिनि, जेको हुननि जी हींअर पोइ बचनि जो कहिड़ो हाल हूंदो, कहिड़ो हुननि जो रोज़गारी हूंदो। असीं मुतालबो था कयूं त जेके अज़ीम कॉलोनी जा ऐं जेके शबीर शाह टाउन कमेटी जे माण्हुनि जा मुतालबा आहिनि उहे हुननि जो हक़ु आहे। समाज जो हिसो आहियूं, जिते सवाइ करप्शन ऐं नालीअ जे ॿियो कुझु बि असांजे अकाउंट में दाख़िल कोन्हे को। अॼु ही दोस्त असांजा 9 ॾींहंनि खां मुसलसिल बुख हड़ताल ते वेठा आहिनि, त कंहिं बि निंड में अगूर सुतल उन वस वारे खे इहो हया कोन थियो आहे त आउं उन्हनि वटि कई वञा, उन्हनि खां पुछां मसइलो छा आहे। हालांकि असांजा मसइला उहे आहिनि जेके उन्हनि खे पाण ॻोल्हणु खपनि, गिटियुनि में अचनि, रस्तनि में अचनि, कॉलोनियुनि में अचनि, इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। गर्मी आहे, उन में असीं हिते पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ वेठा आहियूं, पर अफ़सोस तां चवणो पए त अञा ताईं असांजे इन हक़नि जे लाइ कंहिं बि तंज़ीम, सियासी हुकुमरान जमात या चूंडियल नुमाइंदनि या जेके टाउन कमेटी जी इंतज़ामिया आहे, कंहिं बि असां सां राब्तो क़ाइमु कोन कयो आहे। जीअं अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिते हिननि जो चवणु आहे त अॼु असांखे 9 ॾींहं आहे, पर टाउन इंतज़ामिया जे मथे ते जुई नथी सुरे ऐं उहे असांजे हिन मामलनि जाइज़ मसइलनि ते कंहिं क़िस्म जो को नोटिस वठण जे लाइ तयारु न आहिनि। हिननि इहो बि चयो आहे त असां ईद जो जेको ॾियारो आहे उहो हिते एहतजाजी तौर ते मल्हाईंदासीं ऐं टाउन कमेटी जे मेन गेट आॾो एहतजाज करे इहो ॿुधाईंदासीं त असांजा मसइला हल न आहिनि थिया।